अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों आउं यानी सन अब्बासी आज करे मुंहिंजो चैनल पहिरियों दफ़ो ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो त बराए महिरबानी मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे क्लिक कंदा ऐं जेकॾहिं मुंहिंजी ऑडियो पसंदि अचे त उनखे लाइक कंदा ऐं कमेंट बॉक्स में पंहिंजी राय खां आगाह कंदा। किताब जो नालो आहे ख्वाबनगर, साईं मुहबत ऐं हयाती रमज़ूं। मुसनिफ़ महमूद मुग़ल, छपींदड़ अमरता पब्लिकेशन, अमरता छापघर हैदराबाद सिंध, छपराईंदड़ ढोल फ़कीर फाउंडेशन सिंध, छापो पहिरियों जून 2021 ईस्वी। कंढी, साईं निगाह झुकियल हुई ऐं खणण लाइ दिलि न पिए चयो। ईअं बि न हो त को हौसलो न हो, पर कॾहिं कॾहिं हौसलो हूंदे बि अवीं बेहौसले हूंदा आहियो। साम्हूं वारो तुज़ हूंदो आहे, तेज़ हूंदो आहे, संदसि शार्पनेस ऐं कलर कंट्रास्ट निगाह जे झटण जूं सभु हिरफ़तूं ॼाणंदो आहे। तव्हां हारायल हुजो त खटण जे कहिड़े फरमाइशी प्रोग्राम में शिरकत करे सघो था। ॻाल्हि जारी हुई। हिननि चयो पिए जंहिंखे दोस्त कोठीं थो उन खां डिॼंदो कर, छाकाणि त उन जो ई तीर निशाने ते लॻंदो आहे। दुश्मन त उड़ियो थुड़ियो धकु हणंदो आहे, जिते लॻो लॻो, न लॻो न लॻो। दोस्त जो वार कॾहिं बि कोन घुसंदो अथई। भूख कापारी धकु सदाईं दोस्त ई हणंदा आहिनि। कंहिं पुछण जी जिसारत कई कि भला पोइ माण्हू दोस्ती ई न करे न, धक खां बचियल रहंदो। हिकु मुर्ख संदन चपनि ते तरी आई, निगाह जी समूरी तेज़ी संभाले चयऊं, केसीं ताईं धकनि खां बचंदा रहंदव? मूं ताज़ो हिकिड़ो घाव खाधो। दुनिया जी स्क्रीन ते मां हिकिड़ो दाना आकिल बालिग ऐं ॾाहो वजूद छो न हुजां, पर मुंहिंजे अंदर में मूं सदाईं जेको आईनो ॾिठो आहे तंहिंमें मां हिकिड़ो छसो बेरौनक बदनुमा वजूद आहियां, जेको सदाईं भरोसे जे ठिकर में पाणी पीअंदो आहे। पाणी छा पीअंदो आहे? पीअण जी कोशिशि कंदो आहे, छाकाणि जो हमेशह उहो ठिकर जो प्यालो हथां किरी पवंदो आहे। पाणी छुलकी वेंदो आहे, उञ आहे जेका उझामण जो नालो ई न वठंदी आहे। एतबार जो वरी हिकिड़ो ॿियो ठिकर घड़े वठंदो आहियां। दुनियादारीअ जे स्टील वारे गिलास में शायदि मूंखे पाणी पीअणु नथो अचे। जेको नज़र ईंदो आहे उहो ईअं हूंदो आहे छा? हिननि वॾो साहु कयो। दुनिया जी बाज़ार में जेका बि शइ विकामजे थी, छा संदसि मोल मुनासिबु लॻल हूंदो आहे? भला जे मुनासिबु खणी लॻल बि हुजे त छा उन ते उहा वेंदी आहे? कतई न। या 2 पैसा मथे या 2 पैसा घटि, साॻी क़ीमत ते किथे वेंदी? पेर झलींदे चयमि, मुर्शिद, शयुनि ते टेग लॻल हूंदो आहे। क़ीमतूं जेतिरियूं लिखियल हूंदियूं आहिनि ओतिरियूं ई वठंदा आहिनि, असीं त ओतिरियूं ई ॾींदा आहियूं। पेरनि खे पासीरो कंदे चयऊं, लिखियल ऐं लॻल जो फ़र्क़ु तोखे मालूम नाहे छा? जंहिं लाइ लिखियल हुजे उनखे ई लॻंदी आहे जाने हयात, ऐं हूअं बि उहो त तूं ॼाणी थो त जे तो विकियो त ॾाढो सस्तो विकियो, ऐं जे हुन ख़रीद कयो त ॾाढो महांगो। माण्हू ई असांखे विकिणंदा आहिनि क़िबला, ऐं माण्हू ई ख़रीद बि कंदा आहिनि। गीत ॾिनमि हाणे ओभर भरिजी आयो हो। हिननि ॻाल्हि कटी, हा, पर जेकी विकिणंदा आहिनि उन्हनि जो अखियूं खुलियल, चमकदार ऐं ज़हीन हूंदियूं आहिनि, ऐं वठंदड़ घणो करे नाबीन हूंदा आहिनि। हिननि जी दरगाह में रश हुई। दर्स जो वक़्तु हो, मुश्किल सां अंदरि अचण जी जाइ मिली हुई। जाइ बि तॾहिं ई मिलंदी आहे जॾहिं नसीब में हुजे। उहा ॿी करम नवाज़ी हुई जो खेनि ख़बर पई त मां आयो आहियां त दीदार जी दौलत इनात कयऊं। हूअं ईअं न थींदो आहे छा त अव्हां दर ते अची मोटी वञो? शायदि नामहिरबान में घणी देरि लॻे थी। हिन वारे हिकु अज़ीज़ दोस्त धकु कढियो। मोहबत जे मैदान में मिड़नी दावाउनि में हिन कुझु सिकनि ख़ातिर मोहबतुनि जो सौदो कयो। पेरनि हेठां ज़मीन कढी बि मुरकण जो फ़न ऐं लाइल्मी ज़ाहिर करण जो हुनर वटसि ज़ोर हो। ड्रामे पोयां मरकज़ी किरदार खे कहाणी बि ख़बर न हुई। दिलि बेचैन थी वई हुई। सुॾका अंदर में कर खणण लॻा हुआ। दिलि चयो पिए त वटनि वञा, मन को दरवाज़ो खुली पए। हिकिड़े शहर में हिकु माण्हू ईमानदारीअ जो ज़िक्र हर हर कंदो हो, कम बि ज़िक्र मुताबिक़ कंदो हो। संदन आवाज़ थियणु लॻो। एतिरो कमाईंदो हो जंहिंमां सादो कूत थिए ऐं बाक़ी वक़्तु ॿियनि खे नसीहतुनि ऐं चङनि कमनि जी वराणीअ में गुज़ारींदो हो। सभु अची फाथा, नसीहतुनि मां जिंदु ई नथी छुटे। हमराह हो जो मुड़े ई न पियो। सो हिकु ॾींहुं सभिनी गॾिजी सोचियो त हिन खे माठि कराइजे, ऐं माठि कराइण लाइ हिननि खेसि बेइज़त करण जो तरीक़ो ॻोल्हे लधो। ॿिए ॾींहुं जॾहिं उहो चङो मुड़ुसु का चङी ॻाल्हि करे रहियो हो त हिकदमि हिकिड़ो माण्हू डोड़ंदो आयो ऐं अची हिन जी ॻिचीअ में जुतियुनि जो हार विधाईं। हार पवण सां उहो ॾाहो खिलणु लॻो। सभु हैरान थी विया। हिकिड़े चयो, साईं, उहो हार जुतियुनि जो अथव? अकुलमंद ॾाहे खिलंदे चयो, हा भाउ, सम्झां थो। जुतियूं ॾाढियूं महांगियूं आहिनि।
हिननि सभिनी खे पाराइण जो मतिलबु इहो आहे त बाक़ी ज़िंदगीअ में मूंखे का बि ॾुखियाई न थिए, हिकिड़ी फाटे त ॿी पायां। उते हिकु ॿिए वजूद सुरबाट साईं होश कयो, इहो जुतियुनि जो हार या कंढी दरअसल अव्हां जी बेइज़तीअ लाइ अव्हां जे ॻिचीअ में विधी वई आहे, उन ते ॾुख करणु घुरिजे। अहिड़े इल्म जी मुर्क अञा बि गहरी थी वई। मुर्खंदे चयाईं, जंहिं वटि जेकी कुझु हूंदो आहे मुंहिंजा बचा, हू उहो ई आछींदो आहे। हीउ शहर मोचियुनि जो शहरु आहे, हिते जुतियूं ई मिली सघनि थियूं। जंहिं मालियुनि ऐं गुलनि वारनि जो शहरु हुजे हा त कंढीअ में गुल न मिलनि हा। ॾुख करण जो हिते को बि मक़ाम कोन्हे जाने हयात, छाकाणि त ॾुख बि तॾहिं ई थी सघे थो जॾहिं ख़ुशीअ जो अहसासु थी सघे। जेके गुलनि जी जाइ ते जुतियूं पाराइनि उन्हनि वटि ख़ुशी या ग़म कहिड़ो थी सघे थो। मुंहिंजूं अखियूं भरिजी आयूं हुयूं, सभु माठ थी विया हुआ। मुर्शिद जो पाटदार आवाज़ गूंज खां पोइ माठो हो। मुर्शिद जो पाटदार आवाज़ गूंज खां पोइ माठको हो। ॻाल्हि सम्झ में अची वई हुई। ज़िंदगीअ जे गुल खे कंहिं जुती चिभाटे कुमायो हुयो। हाणे वावेला छाजी हुई। पंहिंजे हुजरे में वठी आया, वेठुसि त भुरी पियुसि। अंदरि अॻे ई टाकुम हो, ॼण इशारे जो मुंतज़िर हो। मुर्कंदे चयऊं, हिकिड़ी शिकायत रही तोखां, तूं कॾहिं सुधरंदे कोन। हिमत करे चई ॾिनुमि, उमिरि जी अधु सदी गुज़रण खां पोइ घणा साल बचिया आहिनि जंहिं लाइ सुधरां साईं। ख़ाली हिकु पल लाइ सुधरी वञी त बि चङो। घटि में घटि उहो हुड़को त हर कोन थींदो। हर कोन पियो रोआं साईं, अव्हां वटि अची रोई वेठो आहियां। दुनिया जे साम्हूं जेको भरम रखियो अथई उहो मूं साम्हूं बि रखंदे छा बचा। मथे ते हथु फेरियाऊं, माण्हुनि जे साम्हूं जेतिरो मज़बूत आहीं तुंहिंजी ओतिरी कमज़ोरी मुंहिंजे साम्हूं ज़ाहिर आहे। अॻु में बि तोखे सम्झायो हुअमि, अॼु वरी हिकिड़ो भेरो सम्झायां थो। दुनिया में सभ खां वधीक डपु पंहिंजे दोस्तनि खां कंदो कर। दुश्मन खां जाहिल रिझंदा आहिनि। आकिल जो कमु पंहिंजे दोस्त खां छिड़कणु आहे, छाकाणि त हुन जो वार सोचियल सम्झी मज़बूत ऐं टारगेट खे छुहंदड़ हूंदो आहे। दुश्मन त कावड़ में धकु हणंदो, बसि ख़तमु करणु घुरंदो। पर दोस्त छो ठाहींदा आहियूं, छाकाणि त उन्हनि ते एतबार कंदा आहियूं, उन्हनि खे पंहिंजे अंदर जूं वागूं आछींदा आहियूं। खेनि असांजे वजूद जी हर घिटी घुमियल हूंदी आहे। हू फासण घुरनि त ठीकु, न त हिकु पल में निकिरी सघंदा आहिनि। दुश्मन असां में अची मुंझी पवंदो आहे, खेसि दॻु न मिलंदो आहे। उन करे थड़ फथड़ करे हथ पेर हणी जिंदु छॾाईंदो आहे। जिंदु छॾाइण में मुसीबत वधी वेंदी आहे। सिर्फ़ु उन करे दुश्मन धकु हणी पधरो थी पवंदो आहे ऐं दोस्त खल लाहे बि निकितो हलियो वेंदो आहे। मुंहिंजो जाम भरिजणु लॻो। थोरा मञींदे रुख़सत थियण लाइ इजाज़त घुरियमि त चयऊं, भली वञ, पर हिकु ॻाल्हि जी कंढी तूं बि पाए वठि। पंहिंजे दुश्मन ते सदाईं एतबार कजांइ त हू सदाईं दुश्मनी ई कंदो, पर पंहिंजे दोस्त ते कॾहिं बि एतबार न कजांइ त हू सदाईं दोस्ती कंदो। उहो ज़रूरु यादि रखजांइ त हू कंहिं महिल बि दुश्मनी करे सघे थो। मां दुआ थो कयां त ख़ुदा तोखे तुंहिंजे दोस्तनि खां बचाए। दुश्मननि सां मुक़ाबिले जी क़ुवत त बचा तो में जाम आहे। छपियल आचर 13 मार्च 2005 ईस्वी।